सिंध नेशनल गेम्स जेका सिंध में भी थियूं, यानी कोई 18 सालनि खां पोइ जेका आहे नेशनल गेम्स सिंध में रखी हुयूं। 35 जेको आहे इहो एडिशन हुयो नेशनल गेम्स जो, जेका 9 मई खां जेका शुरू पे थियूं, पर उहो अनफॉर्चुनेटली पोस्टपोन थी चुकियूं आहिनि। इहो ॿुधाए करे त गर्मियूं तमामु घणियूं आहिनि ऐं को सर्कमटेंसिस इन क़िस्म जा का अहिड़ा न थियनि, का मसइला न अचनि खिलाड़ियुनि खे, को बेहोश न थी वञे, को इन क़िस्म जा प्रॉब्लम्स न अचनि, जंहिंजी वजह सां जेका आहे सिंध में जेका नेशनल गेम्स हुई उहो कैंसिल कयूं आहिनि, पोस्टपोन कयूं आहिनि। सवाल इहो थो पैदा थिए त गर्मियूं त हर साल थींदियूं आहिनि, को सदियुनि खां थींदियूं पियूं अचनि इन मई जे महीने में। अगरि तव्हां मई जे महीने में इहो नेशनल गेम्स रखियो हुयूं त पोइ कैंसिल छो कयूं? या त पोइ तव्हांखे पहिरीं रखणियूं हुयूं, सियारे में रखणियूं हुयूं, या त पोइ जून जुलाई खां पोइ रखणियूं। अगरि तव्हां रखी छॾियूं, उनजी बजट अलाउंस थी वई, उनजे लाइ तमामु घणियूं तयारियूं थी वयूं, माण्हुनि जी एक्सपेक्टेशन ट्रायल्स थी विया, उनखां पहिरीं मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका आहे प्री गेम्स थियूं, उनमां माण्हुनि खे तव्हां सिलेक्ट कयो, प्लेयर्स अची विया, उमीदूं जागी वयूं, सिंध में ग्राउंड्स जेका आहे उहा तयारु थी विया, पर इन दी एंड सिर्फ़ु जेका आहे हिकु हफ़्तो अॻु में तव्हां जेका आहे नेशनल गेम्स पोस्टपोन करे। सवाल वॾो आहे, उमेदु कयूं था त असां यकीनन अॼु न त अॻिले प्रोग्राम में जेका उहिदेदार आहिनि ऐं स्पेशली जेका स्पोर्ट्स मिनिस्ट्री था जेके तालुक़ु रखंदा उन्हनि खे असां वठूं प्रोग्राम में, उनखां असां पुछूं त आख़िर इहो जेको पोस्टपोन जेको फ़ैसिलो थियो आहे इहो छो थियो आहे।